अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। नाज़रीन, बुलेटिन में अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। मेहर तालके में 9 खां 10 फुट ॿोॾि जे पाणी तबाही मचाए छॾी। सवें ॻोठ वसंदियूं वेढ़ा घर ऐं दुकान पाणीअ में ॿुॾल आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हू भाड़ा भरे ॿेड़ियुनि ज़रिए लॾपॾाइण ते मजबूर बणियल आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिबि ॻोठनि में फाथल माण्हुनि जी इंतज़ामिया सार न लधी मुतासिर ख़ोराक, पीअण जे पाणी ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि लाइ बि परेशान आहिनि। रस्तनि ऐं बंदनि जे किनारनि ते मुतासिर इमदाद जे ओसीड़े बि वेठल आहिनि। सुप्रियो बंद, MNV ड्रेन ऐं AFP बंद खे घारनि ऐं सिम नालो टुटण बाद ॿोॾि जे पाणी मेहर तालके में तबाही आंदी। MNV ड्रेन जो पाणी मंछर में छोड़ थियण बाद मेहर शहर जे आख़िरी डिफेंस लाइन रिंग बंद तां दबाव घटिजण लॻो आहे। 24 कलाकनि में पाणी जी सतह में वधीक अधु फुट लाथ थी शहरुनि तरफ़ां बंद जी चौकसी कई पई वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।